بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. जी दोस्तन खे ख़बर आहे असांजो जेको बरनामो आहे तअम्मुलात अल-क़ुरानिया ही 109 आहे, हिसो आहे 109। तअम्मुलात असीं छा जे लाइ त क़ुर जी तअम्मुल कयूं, छो जो हिन टाइम में जेके बि हाणे इंसान जा उम्मत मुस्लमान जा इंसान क़ुर खां परे थी विया ॾाढो। ऐं अल्लाह ताला असांखे क़ुर में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। ही क़ुर खां छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो न त हिन मां ख़ज़ाना खोलनि, छो न त हिन जा जेके असरार हिन में आहिनि उहे कढनि ऐं उन मां फ़ाइदो वठनि। हिकिड़ी आयत इंसान पढ़ी ऐं उन मां फ़ाइदो वठे, या ॿ आयत ॾींहं में, त इंसान पंहिंजी ज़िंदगी में 50 साल 60 साल वॾो फ़ाइदो कमाए वेंदो। सो अॼु जेके असांखे आहे मुख़्तसर आयत असीं जेके आहे 66 आयत आहे जेकी सूरत अल-कहफ़ में आहे, जेकी अल्लाह ताला चए थो उन आयत में जेको अल्लाह ताला हिन में ज़िक्र करे थो क़ाल मूसा हल अत्तबिउक अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा। मूसा अलैहिस्सलाम जे सभु कंहिंखे ख़बर आहे त वॾो नबी हो ऐं जलाली नबी हो, कावड़ जल्दी थींदी हुअसि, तेज़ तबियत जो बि हो, ऐं इहो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां डायरेक्ट ॻाल्हाईंदो हो, तॾहिं चवंदा आहिनि कलीमुल्लाह। मूसा अलैहिस्सलाम तेज़ तबियत जो बि हो ऐं अल्लाह सां डायरेक्ट ॻाल्हाईंदो हो। जिथे किथे क़ुर में अल्लाह चए थो क़ाल मूसा, एतिरे क़दुरु जो असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए पियो काद अन यकून अल-क़ुरआन कुल्लहु लिमूसा। ईअं त एतिरे क़दुरु जो क़ुर सॼो मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ते पियो थिए। तंहिंजे करे असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो ज़िक्र तमामु घणो क़ुर में अल्लाह जी तरफ़ां आयो थियो। मूसा फ़िरौन सां छा कयो, छा थियो, हीअं थियो। ऐं हिते इन माण्हुनि सां ॻाल्हाईंदो, जीअं असीं दोस्तनि खे चवंदा आहियूं त जेको घणो ॻाल्हाईंदो ज़रूरी उन मां का ग़लती ज़लती थींदी, जेके ख़ामोश वेठा हूंदा उन्हनि जी कहिड़ी ग़लती थींदी। सो मूसा अलैहिस्सलाम घणो तबलीग कंदो हो, माण्हुनि सां ॻाल्हाईंदो हो, ऐं उन हिकिड़े माण्हू उन खे ॻाल्हायो त उन वरी माण्हू चयुसि त हल फि दुनिया अअलम मिंक, आहे को दुनिया में तोखां आलिम वधीक। त हिन खे चवणो त अलाह खे इल्मु आहे, असांखे न आहे। पर मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त मूं वटि तौरात आहे ऐं मां नबी आहियां ऐं उलुल आज़म मां बि आहियां, जेके 5 वॾा नबी उन्हनि मां आहियां, ऐं मां कलीमुल्लाह बि आहियां ऐं मां अलाह सां डायरेक्ट थो ॻाल्हायां। यानी घणियूं सिफ़तूं मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला मोजिज़ा करामतूं ॾेई छॾियूं। तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम तकड़ में चयो त न मां आहियां हींअर हिन टाइम में मां आहियां आलिम वॾो। त अलाह साईं इन शइ ते अलाह साईं खे इहा शइ न वणी त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे चयो त या मूसा तो इहो चयो आहे, हाणे तूं वञु, मुंहिंजो हिकिड़ो बंदो अथई, उन मां इल्मु सिख। हिकिड़ो मुंहिंजो बानो आहे, उन ॾे वञु, मजमा अल बहरैन, जिथे 2 समुंड मिलनि था, मजमा अल बहरैन जिथे मिलनि था उते वञु ऐं उन खां सिख। त ॾिसो न, एॾो जलाली नबी जेको अलाह सां डायरेक्ट ॻाल्हाए, ऐं ॾाढो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त नबी करीम मूसा अलैहिस्सलाम अलाह सां ॾाढो तेज़ बि ॻाल्हाईंदो, यानी जलाली हो। जेॾी महिल अलाह ताला बनी इसराइल खे तबाह पियो करे त हुन चयुसि मूसा अलाह चयुसि बसि मां हिन तुंहिंजी उम्मत खे सॼी खे तबाह थो कयां। अलाह खे चई अलाह साईं तुंहिंजी मर्ज़ी आहे, तो पैदा कयो आहे, तो हिननि ॾोहनि ते हुननि खे कयो आहे, सो तुंहिंजी मर्ज़ी आहे, भली मारे छॾी न। एतिरे क़दुरु यानी अलाह साईं हू अलाह सां तेज़ ॻाल्हाईंदो हो। त तुहलिकुहुम फ़इन्नहुम इबादुक, जीअं अलाह साईं क़ुर में हुन जी ॻाल्हि ॿुधाए छॾी त हीअ अलाह साईं चए जे हुनखे मारींदे भली मारे छॾियो, तूं मालिक खे असीं तोखे छा करे सघंदासीं, ऐं तूं जे माफ़ु करे त तुंहिंजी मर्ज़ी। त इहो ई मूसा अलैहिस्सलाम खे अलाह साईं चयो त तूं छो ईअं चयो त मां आहियां आलिम हिन टाइम में, छो चई हा इल्मु मूं ॾे वापसि करी हा त अलाह आलम, अलाह खे इल्मु आहे, जेको इल्मु मूसा वटि आहे त उहो अलाह तो हुन ॾे मोकिलियो न। मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजो ज़ाती इल्मु कहिड़ो आहे, त हुन जेॾीमहिल इहो चयो त अलाह साईं चयोसि मुंहिंजो हिकिड़ो बानो अथई, जिथे 2 समुंड मिलनि था उते वञु ऐं उन सां मिल, उहो तोखे सेखारींदो तोखे इल्मु अञा। त हीउ वॾो क़िसो आहे, इंशाअल्लाह ईंदो क़िससुल अंबिया में, जेॾीमहिल मूसा ऐं ख़िदर मिलंदा, ख़िदर ऐं मूसा अलैहिस्सलाम इंशाअल्लाह तफ़सील सां वधीक उते मिलंदा। त उते जेॾीमहिल वियो ऐं उन मूसा अलैहिस्सलाम वियो पंहिंजे ग़ुलाम सां, ऐं उते हुन ख़िदर खे ॾिठई ऐं मिलियो त उन खे ॾिसो न, ही एॾो जलाली ऐं इल्मु ऐं उलुल आज़म ऐं कलीमुल्लाह ऐं तौरात हथ में अथसि। पर ॾिस न, इहो आहे इंसान जो तवादु।
इंसानु कॾहिं बि वॾाई न करे। मूसा अलैहिस्सलाम ख़िदर खे छा चयो? क़ाल लहू मूसा, त मूसा अलैहिस्सलाम चए थो हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा, मां तुंहिंजे पोयां हलां, मां तुंहिंजो ख़ादिम थियां, छाजे लाइ? तुअल्लिमनी, मूंखे सेखार, मिम्मा उल्लिमत, जेको तोखे इल्मु आहे मूंखे सेखार, जेको मिम्मा अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा, जेके सही जेके रस्ता आहिनि, जेको इल्मु तो वटि आहे इहो इल्मु मूंखे सेखार। अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा, न चई त मां नबी हां मां मूसा अलैहिस्सलाम हां, त ख़िदर खे अलाह ताला अॻे इतला करे छॾियो त मूसा अलैहिस्सलाम ईंदी ऐं अहिड़ो अहिड़ो आहे, त ख़िदर खे सॼी ख़बर हुई त हीउ तेज़ तबत जो आहे, मूंसां न हली सघंदो, जेको अमल मां कंदुसि हिनखे न वणंदो, तंहिंजे करे हुन चयोसि त मां मूंसां जे तूं हलंदे त मूंसां तूं मूंसां सब्र कोन करे सघंदे। इहो सूरत अल कहफ में सॼो क़िसो आहे, जिथे मूसा ख़िदर चयो मूसा खे क़ाल इन्नका लन तस्ततिअ मई सबरा, तूं मूंसां सब्र कोन करे सघंदे, मूसा तूं जलाली आहीं, कावड़ लॻंदी तोखे, मुंहिंजे जेके अमल जेके आहिनि तोखे कोन वणंदा। त वरी बि उते मूसा ज़िद कयुसि न, त मां सब्र कंदुसि। हुन चयुसि फ़इन्नका लन तस्ततिअ मई सबरा, तूं सब्र मूंसां कोन करे सघंदे, तूं खणी चईं थो मूंखे मां तोसां हलां, मां तोसां हलां ऐं मूंखे सेखार, त वरी बि मूंसां ज़िद कयुसि न, मां हलंदुसि ऐं मूंखे सेखार। असांजो सिर्फ़ु तअमुल जेकी इहा आयत आहे त मूसा अलैहिस्सलाम एॾी इज़त एॾी शरफ़ हासिलु थियण, वरी बि हुन ॾिस न अलाह जंहिं महिल हुकुम कयुसि त वियो ख़िदर खे, ऐं उलमा सभई चवनि था ख़िदर मूसा खां घटि शान में आहे, पर अलाह से हुनखे हिकिड़ो सबक़ु ॾियण जे लाइ मोकिलियो त इंसान खे थोरी बि तकबुर या वॾाई न थिए। तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम छा चयो? क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा, मूंखे मां तुंहिंजे पोयां लॻा, तोसां हुजां, मां तुंहिंजो शागिर्द थियां, मूंखे सेखार। ॾिसो हाणे हिकिड़ो वॾो आलिम थी, वॾो नबी थी, उलुल आज़म थी, ऐं हिकिड़ो आम जीअं बंदो आहे, छो जो उलमा जो ख़िलाफ़ु आहे ख़िदर नबी आहे या रजुल सालिह आहे, पर घणो जेको दलील मिलनि था त अलाह जो बुज़ुर्ग वली हो, पर उन खे वञी चई त मां तुंहिंजो ग़ुलाम थो थियां ऐं तोसां हलां, ऐं मूंखे तो वटि जेको इल्मु आहे मां उहो मूंखे सेखार। त उन वरी बि चयोसि, छो जो हू ॿुधंदो हो ॻाल्हियूं हिन जो, त ऐं तूं कोन सब्र करे सघंदे, वरी बि हुन बि चयोसि वकैफ़ तस्बिरु अला मा लम तुहित बिही ख़बर, कीअं मूसा तूं कीअं सब्र कंदे जंहिं शइ जी तोखे ख़बर न हूंदी, तूं सब्र कोन करे सघंदे, जेकी शइ मां कंदुसि तूं मूं ते एतिराज़ु कंदे। त हुन वरी बि मूसा चयुसि क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाहु साबिरन, त इनशा अल्लाह मां तुंहिंजो ग़ुलाम थींदुसि, मां तुंहिंजो चवणु कंदुसि ऐं मां सब्र कंदुसि, छो इन इल्मु मूंखे सिखणो आहे तुंहिंजो। त हुन वरी बि मूसा चयो इनशा अल्लाह, त हुन वरी बि इहो ॾिस न चईंसि साबिरन वला असी लक अमरा, मां तुंहिंजो जेके चवण तूं चवंदे मां इनशा अल्लाह कंदुसि, ऐं मूंखे सेखार, ऐं मां जेको इल्मु तोखे आहे मूंखे इहो सेखार। मक़सदु असांजो जेको आहे हिकिड़ी आयत इन में जेके तअमुल असीं कयूं था उहा आहे सिर्फ़ु पहिरीं आयत, इंसान केतिरो बि इल्मु सिखे न त उन इहो सम्झे त मूं वटि कुझु कोन्हे, मां अञा कुझु कोन सिखियो आहे, ऐं जेॾी महिल हू चवंदो त मां हाणे हर शइ सिखी वियुसि, त पोइ हू किब्र में पइजी वेंदो, किब्र इब्लीस में पइजी वेंदो। शैतान जी इहा कोशिशि हूंदी आहे त इंसान खे इन शइ में किरायां, ऐं त वॾाई पइजी वञेसि दिलि में त मां हाणे आलिम हां, मां अलामा हां, मां बुज़ुर्ग हां, मां माण्हुनि जो नज़र में ॾिस छायां, पर इहो न हुअणु खपे। इंसान जेको सची हक़ी इल्मु पढ़ंदो न, उहो ॾींहों ॾींहुं पंहिंजे पाण खे घटि ॾिसंदो। इहे किसा ॿुधंदो, मूसा अलैहिस्सलाम जो किसा, अहिड़ा हज़ारे किसा आहिनि दीन में इस्लाम में, जेके ताबई हा, सहाबी हा या नबी हा, त उहो इहो पढ़ंदो त उहो सिखंदो त तवादु कयां। असांजे किसा ई ॿुधायूं था या क़ुर जो आयतूं तर्जुमो कयूं था, छाजे लाइ त असीं सिखूं, जे असीं न सिखंदासीं हींअर कॾहिं सिखंदासीं, मौत जेॾी महिल वेझो ईंदो, मौत केॾी महिल बि अची सघे थो, सुभाणे अॼु राति कलाक खां पोइ, इहा ख़बर कान्हे। इंसान पंहिंजी ज़िंदगी में सदैव इहो सिखियो, तंहिंजे करे मूसा चयोसि अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा, जेको तो वटि इल्मु आहे मां
मां इल्मु तयारु आहियां तोखां सिखण जे लाइ, ऐं मां तोसां सब्रु कंदुसि। ऐं मूं ख़िदर खे ख़बर हुई त सब्रु कोन करे सघंदो। ऐं किसो ईंदो क़िससुल अंबिया में त हुन केतिरो मूसा अलैहिस्सलाम एतिराज़ कयो हुन ते, जेॾीमहिल हुन पंहिंजे हिकिड़े ॾिठई, हिकिड़े सफ़र में हले पियो त हिकिड़े ॾिठई हिकिड़े लाच वारा उन्हनि खे चई त असांखे खणी टुपाईंदो परे पासे, त हुन लाच में पहिरियों जंहिं चढ़िया त लाच खे खणी सुराख कई। हुनखे का हुई का अहिड़े शीख जा अहिड़ी त सुराख नंढड़े हुन में हुन हेठां खणी सुराख कई, त हुननि परेशान थी विया जेके लाच वारा, हिननि खे नबी ऐं हिननि जे रोशनी मुंहं में ॾिसी हिननि खे खयनि फी सबीलिल्लाह। वरी हुननि सुराख जो कयो त हू पाणी कढण में लाच मां परेशान थी विया, जल्दी जल्दी पाणी कढूं। त मूंसां हिते बि कावड़िजे पियो, असांखे हिकिड़ो फी सबीलिल्लाह खणनि था वरी तो तकलीफ़। इहो बि हुनजो किसो, उनजो बि मग़ज़ आहे हिकिड़ो फ़ाइदो। ॿियो जिन में वरी ॻोठ हिकिड़े ते पहुता, नंढड़ा ॿार रांदि पिया करनि, जल्दी उन हिकिड़े ॿार खे दसे खणी कुठो। इहो बि मूसा अलैहिस्सलाम कावड़ हुन ते कयो त तूं ईअं छो थो करी पराए माण्हुनि खे मारे। वरी उन ॻोठ में विया, उन्हनि ॻोठ वारनि खे चई असांजो कुझु मदद कयो, मानी धानी ॾियो। त हुननि चयो न असीं कोन तव्हांखे कुझु ॾींदासीं या खाइण जे लाइ कुझु कोन कंदासीं। त वरी उते वरी हिकिड़ी भिति हिकिड़ी पासीरी किरे पई, त मूसा अलैहिस्सलाम खे चई मूंखे मदद करे हिन भिति खे ड्राए नई थी ठाहियो। त हुन चई त हीअ असांखे पाणी ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि, तूं हिननि जूं भितियूं बि थो ठाहीं। त हुनखे चयो हुई मूसा खे त हाणे तूं बसि आख़िर तो मूंखे वाइदो कयो हो त मुंहिंजो चवणु कंदे, पर तूं सब्रु कोन करे सघंदे, छो मूंखे अलाह ताला इल्मु जेको ॾिनो आहे, त इल्मु जेको नबियुनि खे या सालिहनि खे अलाह जे जिब्रील जी तरफ़ां हूंदो हो, अलाह से हुननि खे पहुचाईंदो हो। केर बि पंहिंजे मर्ज़ी सां इल्मु केॾां केॾां न आणे सघंदो। त इहो हुननि जो किसो थियो। पर मक़सदु आहे त मूसा अलैहिस्सलाम जेको हो हुन जे पोयां लॻो, ऐं हुनखे ॾिस नबी थी, उलुल आज़म जेके पिया वॾा नबी आहिनि अलाह जा, उन्हनि मां थी वरी बि हुनखे चई त मूंखे इल्मु सेखार, मां तुंहिंजो ग़ुलाम थींदुसि। इहो अदब असांखे सिखणो आहे, असांखे बि इहो करिणो आहे। हाल शेखनि जे पोयां लॻूं, आलिमनि जे पोयां लॻूं, मौलवियुनि जे पोयां लॻूं ऐं वॾाई न कयूं त असां हीअ केरु आहे जंहिं ज़ात जो घटि आहे या न। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हिते दोस्तो असांखे हिकिड़ो नंढड़ो किसो यादि थो अचे ऐं प्यारो आहे ॾाढो। हज़रत उमर खे ॿाहिरां ज़कात जा लटा मिलिया, लेडीज़ जा लटा, त सभई खणी ऐं माइनि मदीने वारनि खे चई अचो। पोइ हुननि सभिनि खे ॾिनई। बाक़ी हिकिड़ो चोलो हुन वटि वञी बचो जेको साफ़ु सुथिरो हुजे, भलो हुजे। त हाणे साहबनि खे पुछई त कंहिंखे ई ॾियूं, कंहिंखे सॾु करायूं वञी घरां त अचे खणे। त सभिनि चयोसि त इहो ॾे हज़रत अली जी धीउ उम कुलसूम, जेकी हज़रत उमर जी घरवारी हुई। छो जो हज़रत अली जी धीउ आहे, नबी जे ख़ानदान मां आहे, उन खे ॾे। ऐं बाक़ी हिकिड़ो आहे चोलो उहो उन खे ॾे। त हिन हज़रत उमर चयो त न, मां जे उन खे ॾींदुसि त मुंहिंजी घरवारी आहे, खणी नबी जे ख़ानदान मां आहे। पर मां चवां थो त सुलैत खे सॾु कयो, छो जो माण्हू सुभाणे चवंदा सुठे में सुठो चोलो जेको पंहिंजे घरवारी जे लाइ रखियईं, उहो माण्हू कोन चवंदा त नबी जे ख़ानदान आहे या हज़रत अली जी धीउ आहे। पर सुलैत खे इहा केरु हुई, उन खे घुराईं। उमर चवनि त इहा जेॾीमहिल नबी करीम जे आई ऐं इस्लाम क़बूल कयईं ऐं असीं जंग उहद में लड़ूं पिया काफ़रनि सां, त पाणी भरे ऐं मुजाहिदनि खे पाणी पियारे पई। पंहिंजी तकलीफ़ उन ॾींहुं तकलीफ़ जेकी असांखे थी, त उहा तकलीफ़ उन औरत खईं सुलैत, उन खे वठी अचो। पोइ उन खे वठी आया माण्हू ऐं उहो चोलो उन खे ॾिनई। इन जे करे सिर्फ़ु त मता माण्हू चवनि त ॾिसो सुठे में सुठो जुबो जेको आयासीं पंहिंजे घरवारी जे लाइ रखी। ॾिसो न हज़रत उमर केॾो न, ऐं उहा केरु हुई उम कुलसूम, हज़रत उमर जी घरवारी जेकी हज़रत अली जी धीउ हुई। पर ॾिसो न, हुन चयो त वरी बि माण्हू चवंदा पंहिंजे घरवारी जे लाइ रखियसि, ईअं कोन चवंदा त नबी जी ख़ानदान आहे। वरी ॿी खे ॾिनई जेकी मुजाहिद हुई वॾी। अलाह ताला असांखे तव्हांखे हक़ ॾेखारे ऐं हक़ ते इत्तिबा करे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।